ए दुनिया वारो पंहिंजे क़ुरान मुक़द्दस के नाज़िल करण वारो भी मां ख़ुदा हां, त पंहिंजे क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मेदार भी मां ख़ुदा हां। खालिक़ अर्ज़ो समा फरमायो ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फ़ि तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद। ए दुनिया वारो मुझे कलाम मुक़द्दस में न इब्तिदा जे तरफा न इंतहा जे तरफा न शुरुआत जे तरफा न आखिर जे तरफा मुझे कुरान में गलत कलामी शामिल न थी सके, गलत गाल शामिल थी न थी सके, गलत बयानी शामिल थी न थी सके। अल्लाह तबारक व तआला उन्हीं कलाम मुक़द्दस के बारे में फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। यो जेको मुंहिंजो किताब आहे क़ुरान मजीद, इन में को भी शक न है। इन क़ुरान में हिदायत आ, इन क़ुरान में फ़ायदो आ, इन क़ुरान में नफ़ो आ। लेकिन ख़ालिक़ अर्ज़ो समा फरमायो हुदल लिल मुत्तक़ीन। इन क़ुरान मां नफ़ो हर कंहिंखे कोन थींदो, इन क़ुरान मां फ़ाइदो हर कंहिंखे कोन थींदो, इन क़ुरान मां हिदायत हर कंहिंखे कान मिलंदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो क़ुरान मां हिदायत उन्हनि खे मिलंदी, क़ुरान मां फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो, क़ुरान मां नफ़ो इन्हनि खे मिलंदो जिन जे दिलनि में तक़वा हूंदी, जिन जे दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा हूंदो, जेके परहेज़गार हूंदा। खुदा जा बंदो, जॾहिं बरसात ज़मीन ते पवंदी आ त ज़मीन जो फ़र्क़ हूंदो आ। जंहिं ज़मीन में थोड़ा दाणा हूंदा, बरसात मां उन ज़मीन खे त फ़ाइदो पहुचंदो, लेकिन जेका ज़मीन कलराठी ज़मीन हूंदी, जेका सिम वारी ज़मीन हूंदी, जेका वेरान ज़मीन हूंदी, उन कलराठी ज़मीन खे बरसात वारी रहमत मां भी फ़ाइदो कोन थींदो। जॾहिं ख़ुदा जो क़ुरान पढ़ियो वञे, यकीन कंदा कयो त रब जे रहमत जी बरसात थी रही आ, लेकिन अल्लाह जे क़ुरान जी रहमत जो असर भी उन्हनि दिलनि ते थींदो जिन दिलनि में ईमान जा दाणा हुजनि। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे सही ईमान अता फरमाए। अल्लाह सी फरमायो मुंहिंजे क़ुरान मां हिदायत परहेज़गारनि खे थींदी, मुंहिंजे क़ुरान मां हिदायत मुत्तक़िन खे थींदी, मुंहिंजे क़ुरान मां हिदायत उन्हनि खे थींदी जिन खे ख़ौफ़ ख़ुदा हूंदो। साईं उहे मुत्तक़ी कहिड़ा आहिनि, उहे परहेज़गार कहिड़ा आहिनि जिन खे हिदायत थी मिले कलाम मुक़द्दस मां। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं निशानियूं बयान फरमायूं इन्हनि सूरह बक़रा जे इब्तिदाई आयात में। खालिक़ अर्ज़ो समा फरमायो अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैबि व युक़ीमूनस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीन युमिनून बिमा उन्ज़िल इलैक वमा उन्ज़िल मिन क़ब्लिक वबिल आखिरति हुम यूक़िनून। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुत्तकी उहे आहिनि, परहेज़गार उहे आहिनि जिन खे हिदायत थी मिले क़ुरान मां। उन्हनि जूं निशानियूं इहे आहिनि त उहे अणॾिठे ते ईमान आणींदा। ख़ुदा खे ॾिठो त कोन अथऊं, पर ख़ुदा ते ईमान था रखनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत त कान कई अथऊं, पर पैगंबर जी ख़त्म नबूवत ते भी ईमान था रखनि। फ़रिश्तनि ते नज़र त कान पई अथनि, पर फ़रिश्तनि खे भी मञनि था। तौरात इंजील ऐं ज़बूर खे त कोन ॾिठो अथऊं, पर उन्हनि इलाही किताबनि ते भी ईमान था रखनि। सारनि पैगंबरनि ऐं नबीयनि जे मथां जेके इन्हनि ॾिठा न आहिनि सभिनी ते ईमान था रखनि। ख़ुदा फरमायो इन्हनि मुत्तक़िन जी पहिरीं निशानी इहा आहे त अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब। उन्हनि जी पहिरीं निशानी इहा आहे त उहे अणॾिठे ते ईमान था आणनि, उहे ग़ैब ते ईमान था आणनि। फरमाई व युक़ीमूनस्सलात। उन्हनि जी ॿी निशानी इहा आहे त उहे निमाज़ुनि खे क़ाइम कनि था। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून।
ये गैबत ईमान आण वारा, ये निमाजुन के कायम करण वारा, उन्हनि जी टी निशानी इहा है त जेको कुछ अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पंहिंजी मेहरबानी सां ॾिनो आहे, पंहिंजे माल मिल्कियत मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च था कनि। मुंहिंजा दोस्तो, ईमान खां बाद में अल्लाह तबारक व तआला निमाज़ जो तज़किरो कयो आहे। निमाज़ जो तमाम वॾो मक़ाम आहे। कंहिं ख़ुदा जे बंदे चयो, रोज़े महशर की जा गुदाज़ बुवद, रोज़े महशर की जा गुदाज़ बुवद, अव्वली पुरसशे निमाज़ बुवद। मैदान क़ियामत में जॾहिं हर को नफ़्सी नफ़्सी जे आलम में गिरफ़्तार हूंदो, जॾहिं अंबियाए किराम बि रब्बे सल्लिम सल्लिम जूं फरियादूं कंदा, जिते सिज लही करे सवा नेज़े ते मथे जे मथां बीहंदो, जिते सिज जी तपश जे करे ज़मीन तपी करे ॻाढ़ी टामी ऐं पितल जहिड़ी ज़मीन बणिजी वेंदी, जिते हर को पंहिंजे पघर में गिरफ़्तार हूंदो, कंहिंजे पिनिन ते पघर हूंदो, कंहिंजे गोॾनि ते पघर हूंदो, कंहिंजी चेल ते पघर हूंदो, को पंहिंजे गर्दन ताईं पंहिंजे पघर में ॿुॾो पियो हूंदो, को पंहिंजे पघर में ग़ोता पियो खाईंदो। उन्ही मैदान क़ियामत में जॾहिं हिसाब किताब शुरू थींदो, कंहिं ख़ुदा जे बंदे रोज़े महशर की जा गुदाज़ बुवद, अव्वली पुरसशे निमाज़ बुवद। उन क़यामत जे मैदान में भी अल्लाह तबारक व तआला इहो कोन पुछदो, फलाणा कहिड़े पीउ जो पुटु आहे, ए फलाणा कहिड़े शहर जो रहवासी आहे, ए फलाणा कहिड़ियूं कहिड़ियूं नेकियूं करे आयो आहे, ए फलाणा कहिड़े ख़ानदान जो फर्द आहे, ए फलाणा कहिड़नि कहिड़नि माण्हुनि सां तुंहिंजी क़िराबत रिश्तेदारी ही। न मैदान क़ियामत में भी अल्लाह तबारक व तआला सब खां पुछा निमाज़ जे मुतालिक कंदो त ए फलाणा कलमे पढ़ण वारा, ओ पंहिंजो पाण खे मुसलमान चवराइण वारा, ओ ईमान जी दावा करण वारा, ए पाण खे आशिक रसूल चवण वारा, ए पाण खे मुहिब सादिक चवराइण वारा, मूंखे इहो ॿुधाए त तूं दुनिया जे अंदर निमाज़ जी पाबंदी कंदे हैं कन कोन कंदे हैं। निमाज़ जो तमाम वॾो मक़ाम आहे। दुआ को तो अल्लाह तबारक व तआला सभिनी खे निमाज़ नसीब करे। एक दफ़े हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत अक़दस में सहाबा जी जमात मौजूद ही। हिकिड़े ख़ुदा जे बंदे अर्ज़ कयो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो, ए ख़ुदा जा पाक पैगंबर, अॼु त असां तव्हां खां हिकु तिर बि परे थियण बर्दाश्त करे कोन था सघूं, अॼु त मिंट बि जुदाई बर्दाश्त करे कोन था सघूं, अॼु त सेकंड बि जुदाई बर्दाश्त करे कोन था सघूं। ख़ुदा जा पाक पैगंबर, क़यामत जे मैदान में तव्हां असांखे सुञाणींदव कन कोन सुञाणींदव? मुंहिंजे आका फरमायो, हाओ क़यामत जे मैदान में मां तव्हांखे ज़रूर सुञाणींदुसि। उन सहाबी अर्ज़ कयो, ख़ुदा जा पाक पैगंबर, क़यामत जे मैदान में ॿ टे माण्हू त कोन हूंदा, हज़रत आदम खां वठी करे अवां ताईं तमाम पैगंबरनि जूं उम्मतूं मौजूद हूंदियूं। साईं कलमे पढ़ण वारा बि मौजूद हूंदा, साईं कलमे जा इनकारी बि मौजूद हूंदा, साईं ईमानदार बि मौजूद हूंदा, साईं बेईमान बि मौजूद हूंदा, साईं तव्हांजे नबूवत जे इकरार करण वारा बि मौजूद हूंदा, तव्हांजे नबूवत जा इनकारी बि मौजूद हूंदा, साईं हक़ो सदाकत जा परस्तार भी मौजूद हूंदा, लेकिन हक़ो सदाकत जा दुश्मन भी मौजूद हूंदा। साईं एडी सारी रश में तव्हां क़यामत जे मैदान में असांखे कीअं सुञाणींदव? मुंहिंजे साईं फरमायो, मूंखे पंहिंजे
मुनकर, बेशक निमाज बुराई नहीं गलत कारन खां रोके थी, निमाज फहश कमन खां रोके थी। ये समझबो ॼण त असां वारी निमाज बारगाह खुदावंदी में उन अंदाज से पहुचे ही कोन थी जो निमाज उहो असर करे जो असां गलत कारन खां बची वञूं। असां ते लाज़िम आहे त असां पंहिंजी निमाज खे ठाहे ठाहे पढ़ूं। निमाज उहो ई पढ़जे जीअं पाक पैगंबर निमाज पढ़ी, निमाज उहो ई पढ़जे जीअं मोहम्मद पाक जे सचन गुलामन निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं जनाब सिद्दीक अकबर निमाज पढ़ी, निमाज ईअं पढ़जे जीअं जनाब फारूक आजम निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं जनाब उस्मान ज़िन्नुरैन निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं जनाब हैदर कर्रार निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं बीबी सुमैया निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं अम्मा फातिमतुज़ ज़हरा निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं हजरत अम्मार निमाज पढ़ी, निमाज उही पढ़जे जीअं हजरत यासिर निमाज पढ़ी। खुदा जो कसम निमाज उही पढ़जे जीअं करबला जे मैदान में नवासाए रसूल जनाब हुसैन इब्ने अली निमाज पढ़ी। उन्हनि जी निमाज जो अंदाज चाहो। जॾहिं मस्जिद में ईंदा निमाज पढ़ण वारा उहे ख़ुदा जा प्यारा बंदा, जॾहिं निमाज जी नियत करे निमाज शुरू कंदा बस उन्हनि जो तवज्जो दुनिया खां कटिजी वेंदो हो, उन्हनि जो ताल्लुक ख़ुदा सां ॻंढिजी वेंदो हो, उहे दुनिया व माफ़िया खां बेख़बर बणिजी वेंदा। रब जो कसम उन्हनि जूं निमाज़ूं एॾियूं त बरकत वारियूं, उन्हनि जूं निमाज़ूं एॾियूं त दिलि वारियूं निमाज़ूं हूंदियूं हुयूं जो सहाबाए किराम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा गुलाम जॾहिं निमाज शुरू कंदा उन्हनि जा पेर सुजी वेंदा। निमाज़नि में क़ुरान जे हिस्सनि जा हिस्सा पूरा थी वेंदा, लेकिन उन्हनि जी निमाज पूरी कान थींदी। किताब लिखनि था हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो भी इहो अंदाज हो जो पाण सगोरा जॾहिं निमाज शुरू कंदा उन्हनि जे अखियुनि मां पाणी ज़ारो क़तार जारी थी वेंदो हो। उन्हनि जो ताल्लुक अल्लाह तबारक व तआला सां अहिड़े नमूने त क़ाइम थी वेंदो हो जो मुकम्मल तरह सां दुनिया खां ला ताल्लुक थी वेंदा। मुंहिंजे आका इनामदार हज़रत अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अमल सां असांखे इहो सबक़ ॾिनो त ए दुनिया वारो निमाज़ुनि जो सही मक़ाम इहो अथव जो जॾहिं तव्हां निमाज़ में अचो त सारी दुनिया खां ला ताल्लुक बणिजी वञो। अॼु असांजी निमाज़ बि आहे न, पर जीअं कुकुड़ ठोंगा हणंदो आहे, आयासीं ऐं वयासीं। मुक़्तदी पढ़नि पिया निमाज़, ग़लती सां इमाम साहब 4 रकातुनि जी जाइ ते 3 रकातूं पढ़ायूं। हिकिड़े मोतबर माण्हू पोयां रड़ कई, साईं तव्हां 3 रकातूं पढ़ायूं आहिनि। जी बाबा तोखे कीअं ख़बर पई त मां 3 रकातूं पढ़ायूं आहिनि? सोमाड़ी जी निमाज़ हुजे। टी ॻाल्हि इहा आहे त सॼे ॾींहुं दुकानदारी कंदो हा, दुकान सोमणी खां थोरो अॻु में बंदि करे ईंदो हा सिधो निमाज़ ते। सॼे ॾींहं जो हिसाब किताब मां सोमणी जी निमाज़ में कंदो हा। तव्हां 4 रकातूं पूरियूं कंदा हो और मुंहिंजो हिसाब पूरो थी वेंदो आहे। अॼु 3 हिसा हिसाब जा पूरा थिया आहिनि, 1 हिसो रहिजी वियो आहे। मूंखे पक आहे त तव्हां 3 रकातूं पढ़ायूं आहिनि। पोइ असर बि अहिड़ो थींदो न निमाज़ुनि में। मुंहिंजा दोस्तो, उहा निमाज़ जेका बुराइनि खां रोके, उहा निमाज़ जेका फहश कमनि खां असांजी हिफ़ाज़त करे, उन्ही जो अंदाज़ को ॿियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो पंहिंजे कलाम मुक़द्दस में, इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। अल्लाह तबारक व तआला बे मकाम ते फरमायो अक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। काफ़ी मकामात ते अल्लाह तबारक व तआला निमाज जी तलकीन कई त ए दुनिया वारो निमाज जो क़दर कयो, निमाज के समझण जी कोशिश कयो, निमाज जी अहमियत के पंहिंजे ज़हननि में विहारियो। हूअं ॿिया बि फर्ज़ आहिनि, हज बि फर्ज़ आहे, ज़कात बि फर्ज़ आहे, रोज़ो बि फर्ज़ आहे, पर जेका अहमियत अल्लाह तबारक व तआला हिन निमाज वारे फर्ज़ में रखी आहे उहा ॿियनि फर्ज़नि में कान्हे। अगरि हज आहे त रुॻो सुरंदी वारनि माण्हुनि ते, हर कंहिं ते हज फर्ज़ कोन्हे को। जेको ताक़त वारो हुजे उहो वञी करे हज करे, ॿियनि ते को गुनाह कोन्हे, ॿियनि ते का ज़िम्मेदारी कोन्हे, ॿियनि ते काई रिस्क कोन्हे। अगरि ज़कात आहे त उहा बि साहिब निसाब माण्हू ते, उहा बि दुनियादार माण्हू ते, उहा बि मालदार माण्हू ते। ग़रीब ते ज़कात फर्ज़ कोन्हे। जेकॾहिं रोज़ो आहे त रोज़ो बि 12 महीने, पर ही निमाज़ आहे जेका रोज़ानो अल्लाह तबारक व तआला जे दरबार में असांखे अदा करणी आहे, ताकि अब्दाई महबूद जे ताल्लुक जे अंदाज़े जी ख़बर पए, ताकि बंदो पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जे दरबार में अची करे पंहिंजे ताल्लुक जो इज़हार
पार करे। रब जो कसम, निमाज जो उहो अंदाज जेको हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत का मिले थो। मुझे साईं फरमायो अस्सलातु मिअराजुल मुमिनीन, ए ईमान वारो निमाज मोमिनन जो मेराज था। मेराज हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के नसीब थियो। ऐं मेराज वारी रात में अल्लाह तबारक व तआला मुझे आका जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के निमाज जो तोहफो अता फरमायो। मुझे साईं फरमायो जरे मां मेराज ते वयुम, मेराज वारी रात में अल्लाह तबारक व तआला मांखे निमाज जो तोहफो दिनो। मां ते 50 निमाजूं फर्ज कयूं वियूं। मां जरे मोटी आयुम हमाजूं कोन पढ़दई। साईं वञी करे कुछ तखफीफ करायो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह तबारक व तआला जे दरबार में मोटिया। 40 निमाजूं फर्ज थियूं, 10 निमाजुनि जी तखफीफ थी। पाण वरी वापस आया। मूसा अलैहिस्सलाम वरी चयो साईं 40 निमाजूं भी माण्हू कोन पढ़दो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में हाजिर थिया। वरी तखफीफ जे लार कयूं, वरी 10 निमाजूं भी माफ कयूं। अल्लाह तबारक व तआला 30 निमाजूं फर्ज कयूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो साईं 30 निमाजूं भी कोन पढ़दो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में दरखास्त कई। अल्लाह तबारक व तआला 10 वरी माफ कयूं। 20 निमाजूं फर्ज थियूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो साईं 20 भी माण्हू कोन पढ़दव। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में अर्ज कयो। अल्लाह तबारक व तआला 10 निमाजूं अञा माफ कयूं, बाक़ी रुगो 10 निमाजूं थियूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो साईं माण्हुनि जे प्रकारनि खां मां वाकिफ़ आहियां, इहे 10 निमाजूं भी कोन पढ़दव। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में दरखास्त कई। अल्लाह तबारक व तआला 50 मां घटाए करे 5 निमाजूं कयूं। लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमायो ए मुंहिंजा पाक पैगंबर मां तो ते 50 निमाजूं फर्ज कयूं, हाणे तखफीफ करे 5 निमाजूं कयूं थम। लेकिन मां तोखे इहा भी खुशखबरी ॿुधायां थो, जेको तुंहिंजो बंदो 5 निमाज, जेको तुंहिंजो मञण वारो मां ख़ुदा जो बंदो 5 निमाजूं आराम सां पढ़ंदो, चङे नमूने सां पढ़ंदो, दिल सां पढ़ंदो ऐं मां ख़ुदा खे राज़ी करण जे नियत सां मस्जिद में ईंदो, सर्ब सुजूद थींदो। मुंहिंजा पाक पैगंबर मां तोसां वाइदो थो कयां त जेको तुंहिंजे मञण वारो मां ख़ुदा जो सच्चो बंदो धरती ते 5 निमाजूं अदा कंदो, मां ख़ुदा उनखे 50 निमाजुनि जो अजर ऐं सवाब अता कंदुसि। मुंहिंजा दोस्तो, मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो साईं 5 भी कोन पढ़दई। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 50 मां 5 करायूं थम, हाणे वधीक अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदे मां मोहम्मद खे शर्म थो थिए। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ़्ज़नि ते गौर कयो। फरमायूं तव्हांखे वधीक हया थो अचे त मां 5 मां कहिड़ी तखफीफ करायां, लेकिन अफ़सोस जो अॼु 15वीं सदी जे मुसलमान खे शर्म ऐं हया कोन थो थिए। छा अल्लाह तबारक व तआला सभिनी मुसलमाननि खे निमाज़ चङे नमूने सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ख़ुदा जे बंदनि लिखियो आहे त जीअं अलहम्द शरीफ में 7 आयतूं आहिनि, जॾहिं अलहम्द जी ॿी आयत पूरी करे समझे त मां ॿियो आसमान टपी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 3 आयत पूरी करे समझे त मां 3 आसमान पार करे चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 4 आयत पूरी करे समझे त मां 4 आसमान टपी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 5 आयत पूरी करे समझे त मां 5 आसमान टपी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 6 आयत पूरी करे समझे त मां 6 आसमाननि ताईं दुनिया खां परे थी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 7 आयत पढ़े समझे त मां मुकम्मल तरह सां दुनिया खां बेताल्लुक थी 7 आसमाननि जेतिरो दुनिया खां परे वञी चुको आहियां। हाणे त मां ख़ुदा जे दरबार में आहियां। हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी गौस यज़दानी रहमतुल्लाह अलैह फरमायो निमाज वारी हालत में बंदे खे ख़ुदा जे हुजूर में ईअं बीहण घुर्जे जीअं को गुनहगार बंदो पंहिंजे आका जे दरबार में बीहंदो आहे। हज़रत पीरान पीर फरमायो निमाज वारे वक़्त में बंदे खे ख़ुदा जे दरबार में ईअं लर्ज़े में अचणु घुर्जे, ईअं दिल सां अचणु घुर्जे, ईअं ख़ुदा जे ख़ौफ़ में अचणु घुर्जे जीअं को गुनहगार कोर्ट में बीहंदो आहे ऐं हाणे जज जे साम्हूं हूंदो आहे। ए गुनहगार बंदा, अॼु असांखे बि निमाज़ जे आलम में पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं ईअं बीहणु घुर्जे जीअं को गुनहगार कोर्ट में बीहंदो आहे। मुंहिंजे साईं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए निमाज़ुनि पढ़ण वारो, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो त तव्हां इहो ख़्यालु कंदा कयो त अल्लाह का तराह
ॼण त तव्हां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे ख़ुदा खे ॾिसी रहिया हो। पर मुंहिंजे साईं फरमायो जेकॾहिं तव्हांखे इहो मक़ाम हासिल न पियो थिए त पोइ कम अज़ कम इहो त यकीन कंदा कयो फइन्नहू यराक, त अल्लाह तबारक व तआला त तव्हांखे ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं असांखे इहो यकीन थिए त अल्लाह तबारक व तआला असांखे ॾिसी रहियो आहे ऐं असां ख़ुदा जे दरबार में बीठा आहियूं, असां ख़ुदा जे घर में बीठा आहियूं, असां ख़ुदा जी कोर्ट में बीठा आहियूं, असां ख़ुदा जी अदालत में बीठा आहियूं ऐं दिलि सां यकीन कयूं त अल्लाह तबारक व तआला असांजे हरकात खे बि ॾिसे थो, असांजे सकनात खे बि ॾिसे थो, असांजे उथण खे बि ॾिसे थो, असांजे वेहण खे बि ॾिसे थो, असांजी तिलावत खे बि ॾिसे थो, असांजी तस्बीह खे बि ॾिसे थो, असांजी तहलील खे बि ॾिसे थो, असांजे रुकू खे बि ॾिसे थो, असांजे सजदे खे बि ॾिसे थो। त मां सम्झां थो इन यकीन खां बाद में असां आम निमाज़ कोन पढ़ंदासीं, असां सही निमाज़ वारे मनसब ते हलिया ईंदासीं। मुंहिंजे साईं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन हाफ़ज़ अला हाउलाई सलवातिल मक्तूबाति कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन यौमल क़ियामा व मन लम युहाफ़िज़ अलैहा लम यकुन लहू नूरुन व बुरहानुन व नजातुन यौमल क़ियामा व कान मा फ़िरऔन व हामान व उबय इब्न खल्फ़ औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे साईं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू निमाज़ खे चङी तरह सां पढ़े थो, जेको माण्हू निमाज़ जी हिफ़ाज़त करे थो, जेको पूरे इन्हिमाक सां अल्लाह जे दरवाज़े ते हाज़िर थी करे सर्ब सुजूद ते थो, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन यौमल क़ियामा। जेको माण्हू निमाज़ जी पाबंदी करे थो ऐं चङे नमूने सां निमाज़ तो अदा करे, मुंहिंजे साईं फरमायो मैदान क़ियामत में अल्लाह तबारक व तआला उन निमाज़ पढ़ण वारे खे टे शयूं अता कंदो। हिकु त अल्लाह तबारक व तआला उन निमाज़ पढ़ण वारे खे पंहिंजे महिरबानी सां नूर ऐं रोशनी अता कंदो। हो मैदान क़ियामत में आराम सां पुल सिरात पार करे वेंदो ऐं अल्लाह तबारक व तआला हुनखे जहन्नम जे छोटकारे खां हिकु बुरहान ऐं दलील अता फरमाईंदो ऐं अल्लाह तबारक व तआला उन निमाज़ी बंदे खे पंहिंजी महिरबानी सां जहन्नम जे अज़ाब खां छोटकारो ऐं नजात नसीब फरमाईंदो। पर मुंहिंजे साईं फरमायो वमन लम युहाफ़िज़ अलैहा लम यकुन लहू नूरुन व बुरहानुन व नजातुल यौमल क़ियामा। पर जेको माण्हू निमाज़ जी पाबंदी कोन थो करे, जेको माण्हू फर्ज़ निमाज़ अदा करण जे लाइ ख़ुदा जे दरवाज़े ते कोन थो अचे, मस्जिद जो रुख़ कोन थो करे, निमाज़ कोन थो पढ़े, आका इनामदार हज़रत अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मैदान क़ियामत में इनखे नूर कोन मिलंदो, इहो अंधनि वांगुरु भटकंदो, इहो पुल सिरात तां किरी पवंदो, इनखे को बुरहान या दलील कोन मिलंदो जहन्नम जे अज़ाब खां छुटकारे जो ऐं इहो ज़ालिम जहन्नम जे अज़ाब
हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु के हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामाद बिरादर पैगंबर हसनैन जो अब्बू अम्मा फातिमा जो शोहर रब्बे काबा जो कसम तमाम बड़े मकाम वारो है हजरत अली वो शेर जलिया वो हक जो वलिया खुदा जो कसम जान में नेजो लगो जान में तीर लगो उनके कढ़ण जे करे सख्त तकलीफ थे थी सहाबा किराम पाण में मशवरो कयो इहो तीर कीअं कढूं इहो नेज़ो कीअं कढूं मशवरो इहो थो हैदर करार के सख्त तकलीफ थी रही आहे इन्ही जे करे फिलहाल छॾे ॾियो निमाज़ जो वक़्तु थियण वारो आहे जॾहिं ख़ुदा जो इहो प्यारो बंदो निमाज़ में बीही करे पंहिंजे ख़ुदा सां ॻाल्हाइण शुरू करे पंहिंजे ख़ुदा जे दरबार में वञी करे पंहिंजे ख़ुदा ॾे मुतवजी थिए जॾहिं निमाज़ जे आलम में अचे सारी दुनिया खां इन जो ताल्लुक़ कटिजी वञे पोइ तव्हां इन जे नेज़े खे कढण जी कोशिश कयो हज़रत हैदर करार जॾहिं निमाज़ में शुरू थियो सहाबा किराम करीब आया उन्ही नेज़े खे ॿाहिरि था कढनि उन्ही तीर खे ॿाहिरि था कढनि हज़रत हैदर करार जे जान में कभी भी कान आई आहे जॾहिं निमाज़ खे पूरो कयो अथई जॾहिं निमाज़ खे मुकम्मल कयो अथई सहाबा जे अंबो खे ॾिसी करे फरमाए तो मुंहिंजे करीब न अचो मूंखे त तकलीफ़ थी रही आहे मुंहिंजे नेज़े खे हथ न लायो हो चवनि था साईं असां त पंहिंजो कमु पूरो करे चुका आहियूं तव्हां नियत ॿधी असां पंहिंजो कमु पूरो कयो इहो आहे निमाज़ जो हक़ीक़ी अंदाज़ जो जॾहिं बंदो निमाज़ में बीहे त सॼी दुनिया जे वास्तनि खां बेताल्लुक़ बणिजी करे ख़ुदा सां वास्तेदार बणिजी वञे दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे बि अहिड़ियूं निमाज़ूं नसीब करे अॼु असां दावा त कयूं था त असां हज़रत अली जा आशिक़ आहियूं पर आहे निमाज़ असली कोन हज़रत अली साईं मस्जिद सां मोहब्बत रखी असांजी मस्जिद सां पवत कोन्हे हज़रत हैदर करार निमाज़ सां मोहब्बत रखी असांजी निमाज़ सां पवत कोन्हे हज़रत अली साईं जे सीने में ख़ुदा जो क़ुरान हो अॼु असांजी क़ुरान सां पवत कोन्हे हैदर करार जे ज़बान ते त रुगो अल्लाह जो नालो हूंदो हो महबूब ख़ुदा जी यादि हूंदी हुई हो त ज़िक्र ख़ुदाबंदी सां पंहिंजो वक़्तु सर्फ कंदो हो अॼु असांजे ज़बाननि ते बदकलामी आहे अॼु असांजे ज़बाननि ते गंदगार आहे अॼु असांजे ज़बाननि ते फहश बकवास आहे अॼु असांजे ज़बाननि ते गिला ऐं ग़ीबत आहे मुंहिंजा दोस्तो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े हज़रत हैदर करार खे सॾु कयो ऐं सॾु करे फरमायो या अली सलासुन ला तुअख़िरुहा अस्सलातु इज़ा अतत वल जनाज़तु इज़ा हज़रत वल अय्यमु इज़ा वजदत लहू कुफुवा ओ मुंहिंजा प्यारा अली मां मोहम्मद तोखे वसीयत थो कयां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी वसीयत खे यादि कजांइ मुंहिंजी वसीयत ते अमल कजांइ मुंहिंजी नसीहत ते हलण जी कोशिश कजांइ मुझे साईं फरमायो ओ मुंहिंजा प्यारा अली सलासुन ला तुअख़िरुहा अस्सलातु इज़ा अतत वल जनाज़तु इज़ा हज़रत वल अय्यमु इज़ा वजदत लहू कुफुवा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं फरमायो ओ अली टिन शयुनि में देर न कजाई अगर निमाज़ जो वक़्तु अची वञे निमाज़ जे अदा करण में देर न कजाई अगर निमाज़ जो वक़्त अची वञे निमाज़ जे अदा करण में देर न कजाई अगर जनाज़ो अची वञे जनाज़े जे दफ़नाइण में देर न कजाई अगर तुंहिंजो ॿार बालिग़ थिए त पंहिंजे ॿार खे परणाइण में बि देर न कजाई इहे वसीयतूं त यादि कयो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहिंजा दोस्तो अॼु असां ज़ुबान सां त मोहब्बत जूं दावाऊं कयूं था लेकिन असांजे दिलनि मां सभु कुझु निकिरंदो थो वञे दोस्तो अज़ीज़ो उहो मंज़र यादि कयो जॾहिं मैदानी करबला में ज़ालिमनि जे तीरनि जी बरसात आहे जॾहिं नवासाए रसूल जिगर गोशाए बतूल हजरत हुसैन इब्ने अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं मैदाने करबला में दुश्मननि सां बरसरे पेकार आहे जॾहिं ज़ालिम हजरत सैयदना हुसैन सां मुक़ाबलो करे रहिया आहिनि ख़ुदा जो कसम उन आख़िरी वक़्त में दुनिया खे छॾण वारे वक़्त में दुनिया वारनि खां मोकिलाइण वारे वक़्त में पंहिंजे ख़ुदा खे प्यारे थियण वारे वक़्त में अल्लाह जो कसम उन शहादत वारे वक़्त में बि हजरत हुसैन चए थो ज़ालिमो निमाज़
निमाज जो वक्त थी वियो आहे, मूंखे निमाज जी मोहलत ॾियो। ठीकु आहे, अॼु तलवारुनि जी बरसात आहे, ठीकु आहे, अॼु नेज़नि जो मींहुं थो वसे, ठीकु आहे, अॼु मुसीबतुनि जी बरसात आहे, ठीकु आहे, अॼु मां करबला जी रेज़दार ज़मीन में आहियां, ठीकु आहे, अॼु मूंखे मस्जिद नज़र कान थी अचे, ठीकु आहे, अॼु तव्हां मूंखे ख़ुदा जे दरवाज़े ते छॾण जे लाइ तयार न आहियो, लेकिन ॿुधो, मां त अल्लाह जो बंदो हां, मां त मुहम्मद जो नवासो हां, मां त फातिमा जो जिगर गोशो हां, मां त हैदर जो फर्जंद हां। ओ ज़ालिमो, यादि रखो, कुझु बि थी पवे, मां निमाज़ ज़रूर अदा कंदुसि। अल्लाह जो कसम, उन मैदान कारज़ार में भी हज़रत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह ताला अन्हु निमाज़ के कायम करे, उहो अज़ीम मिसाल तो कायम करे त मुंहिंजो सही पैरोकार भी उहो आहे, मुंहिंजो सही मञण वारो भी उहो आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे निमाज़ सां मोहब्बत प्यार नसीब करे, ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे दिल सां निमाज़ जे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रातिन जूं रातियूं निमाज़ुनि में गुज़ारींदा हा। अल्लाह जो कसम, एक दफ़े सहाबाए किराम नज़र कई, पाक पैगंबर जा पैर मुबारक सुॼी विया हा। एक चयो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ख़ुदा जा पैगंबर, तव्हां एॾी इबादत छो था कयो? मुंहिंजे साईं चयो, छा मां पंहिंजे रब जो शुक्र अदा न कयां? मां यतीम हुउसि, ख़ुदा मां ते महिरबानी कई, मुंहिंजो अबो फोत थी वियो, अल्लाह साईं मां ते पंहिंजो करम कयो। मां उम्मी हुउसि, ख़ुदा मां खे पढ़लनि जो सरदार कयो, मां त रेगज़ार ज़मीन जो बाशिंदो हुउसि। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे मथे मुबारक ते ख़त्म नबूवत जो ताज रखियो हो। ए दुनिया वारो, छा मां पंहिंजे ख़ुदा जो शुक्रियो अदा न कयां जंहिं ख़ुदा मां ते एतिरी महिरबानी कई? मुंहिंजो दोस्तो, टिनि इमामनि जी मुत्तफ़क़ा फ़तवा है त बेनिमाज़ी काफ़िर ऐं दायरे इस्लाम मां निकितल आहे। खुद हदीस पाक में अचे थो, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द ख़रज अनिल मिल्लह। ॿी रिवायत में अचे थो, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जंहिं ॼाणी वाणी निमाज़ खे छॾियो, मां मुहम्मद पाक जी उम्मत खां निकिरी वियो, ऐं फरमायो, जंहिं ॼाणी वाणी निमाज़ खे तर्क कयो, उन माण्हू कुफ्र जो कमु कयो। इमाम शाफ़ी जो इहो मसलक, अहमद बिन हंबल जो इहो मसलक, इमाम मालिक जो इहो मसलक, चौथो इमाम इमाम आज़म हजरत अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, ना, बेनिमाज़ी काफिर त ना है, सख्त तरीन मुजरिम ऐं जबरदस्त गुनहगार आहे। साईं, बेनिमाज़ी सां कहिड़ो सलूक कजे? हजरत इमाम आज़म फरमायो, बेनिमाज़ी खे गिरफ्तार कयो वञे, युज़रबु ज़रबन शदीदा हत्ता यसील मिन्हु दम फयुहबसु हत्ता युकिर्रा। बेनिमाज़ी खे गिरफ्तार कयो वञे, बेनिमाज़ी खे मारियो वञे, एतिरो मारियो वञे, एतिरो मारियो वञे जो सारो बेनिमाज़ी जो जिस्म रतो वेतो थी वञे। साईं, पोइ छॾे ॾियऊंसि? फरमायूं, न, इनखे छॾियो न, इनखे जेल खाने जी कोठी में बंदि कयो। जेसीं ताईं निमाज़ पढ़ण जो इक़रार नथो करे, तेसीं ताईं तव्हां इनखे बंदी खाने मां आज़ाद न कयो। निमाज़ का मज़ाक आहे? दोस्तो अज़ीज़ो, वॾो मक़ाम आहे निमाज़ जो। चल अल्लाह तबारक व तआला असांखे सही माना में निमाज़ुनि जे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बैनल अब्दि व बैनल कुफ्रि तर्कुस सलाह। बाने ऐं बाने जे काफ़र बणजण जे विच में देर आहे निमाज़ खे छॾण जी। लेकिन हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो, जेको बेनिमाज़ी आहे उनजे जनाज़े जी निमाज़ न पढ़जो, जेको बेनिमाज़ी आहे उनखे मुस्लमाननि जे कब्रिस्तान में दफ़न न कजो, जेको बेनिमाज़ी आहे उन सां सलाम कलाम न कजो, जेको बेनिमाज़ी आहे उन सां ॾेती लेती न कजो, जेको बेनिमाज़ी आहे उन सां ॾेवठ न कजो। रब जो कसम, ख़ुदा जा बंदा त एतिरो सख़्तु आहिनि जो उहे बेनिमाज़ी जे लाइ एतिरा लफ़्ज़ इस्तेमाल कनि, लेकिन अॼु असांजे दिलनि में निमाज़ जो शौक़ कोन्हे। ख़ुदा जा बंदो, उहो बि को वक़्तु हूंदो हो, सहाबाए किराम खे का बि तकलीफ़ ईंदी हुई, उहे निमाज़ ते मुतवज्जिह थींदा हुआ, बरक़ातूं निमाज़ नेते करे अल्लाह जे दरबार में ईंदा हुआ। अञा उन्हनि जी निमाज़ पूरी कोन थींदी हुई। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदनि जे इख़लास जे करे उन्हनि जे दिल जे उमीदुनि खे पूरो करे छॾींदो हो। ख़ैर मार्ज़ क्यों,
अल्लाह तबारक व तआला फरमाओ अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। खालिक अर्ज़ो समा फरमायो मुंहिंजे क़ुरान में कोई शक कोन्हे, पर मुंहिंजे क़ुरान मां फ़ाइदो उन्हनि खे थींदो जेके मुत्तकी हूंदा, जेके परहेज़गार हूंदा। साईं मुत्तकिन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तकिन जूं निशानियूं इहे आहिनि त उहे अणिठे ते ईमान आणींदा आहिनि, रब ते, ख़ुदा जे पैगंबरनि ते, ख़ुदा जे किताबनि ते, ख़ुदा जे फ़रिश्तनि ते, जन्नत ऐं जहन्नम ते, बास बादल मौत ते। ॾिठो कंहिं शइ खे कोन ठहूं, लेकिन दिलि सां मञनि था त इहो सभु कुझु हक़ आहे। ईमान आणण खां बाद में वयुकीमून अस्सलात, ये निमाज़ुनि खे क़ाइम था कनि। ऐं अॻिते ख़ुदा फरमायो व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, जेको मां पंहिंजे बंदनि खे पंहिंजी महिरबानी सां अता कयो आहे, यानी जेको उन्हनि जो माल आहे, जेका उन्हनि जी मिल्कियत आहे, जेको उन्हनि जो धन आहे, जेका उन्हनि जी दौलत आहे, उन्हनि मां ख़ुदा जे रस्ते में ख़र्च था कनि, ग़रीबनि ते ख़र्च था कनि, मिस्कीननि ते ख़र्च था कनि, यतीमनि ते ख़र्च था कनि, बेवा औरतुनि ते ख़र्च था कनि, मुस्तहिक माण्हुनि ते ख़र्च था कनि, दीनी कमनि ते ख़र्च था कनि, मसाजिद ऐं मकातिब ते ख़र्च था कनि। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका वमा उन्ज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम यूक़िनून। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुत्तकिन जूं निशानियूं हिकु त ग़ैब ते ईमान आणिन, मुत्तकिन जूं निशानियूं